बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, रिय थंबे रिय थूणीअ, तू छपर तू छांव, आऊं कुॼाड़ो कहा तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, हमेशह जीअं नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह में साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह मेराण जो अंगण ऐं हीअ स्क्रीन अवां जी पंहिंजी हमेशह कोशिशि कंदा आहियूं त हिन प्रोग्राम खे असीं ख़ूबसूरत बणाए अवां साण शेयर कयूं ऐं प्रोग्राम लाइव हूंदो आहे। स्क्रीन ते अवां असांखे लाइव ॾिसी रहिया हूंदा आहियो। स्क्रीन ते नंबर बि हली रहियो हूंदो आहे। तव्हां उन प्रोग्राम में जॾहिं शामिलु थियणु चाहियो था त उन नंबर खे डायल कयो ऐं तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था। प्रोग्राम लाइव हुजण जो इहा माना हिकिड़ी सुठी ॻाल्हि हूंदी आहे त अवां पाण प्रोग्राम में शामिलु थियो था ऐं जेका ॻाल्हि हुजे त अव्हीं शेयर बि करे सघो था, प्रोग्राम जे हवाले सां रायो बि ॾेई सघो था ऐं अव्हां जे आसपास छा थिए थो त उन हवाले सां बि ॻाल्हि करे सघो था। मां हमेशह कोशिशि कंदी आहियां त जॾहिं प्रोग्राम शुरू कयां त सुठियूं ॻाल्हियूं अवां साण कयां ऐं जॾहिं बि का बि सुठी शइ पढ़ंदी आहियां त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त इन हवाले सां मां जेको आहे न अलॻि सां जेकॾहिं का वीडियो रिकॉर्ड कयां थी त उहो मुंहिंजे पंहिंजे सोशल अकाउंट जे लाइ हूंदी आहे या उहे सभु कलेक्शन मां पाण वटि रखंदी आहियां। पर जॾहिं स्क्रीन ते मुंहिंजी अपीयरेंस हूंदी आहे त डेफिनेटली काफ़ी सारियूं शयूं हूंदियूं आहिनि ऐं आउं चाहींदी आहियां त उन्हनि तमामु शयुनि जे हवाले सां जिथे जिथे ज़रूरत हुजे उन हवाले सां जेको आहे न मुंहिंजो इनपुट हुजणु घुरिजे। छो त हिकु यंगस्टर ऐं हिकु एजुकेटेड माण्हू इहो ई चाहींदो आहे त असांजे हुजण सां जेकॾहिं किथे बि असांखे का स्क्रीन मिले थी, असांखे को प्लेटफॉर्म मिले थो, को स्टेज मिले थो, असांजे अॻियां यंगस्टर्स मौजूदु हुजनि था, कंहिं बि मकतब फ़िक्र जा माण्हू मौजूदु हुजनि था त असांजो ॻाल्हाइणु यूज़फुल हुजणु घुरिजे ऐं का ॻाल्हि अहिड़ी ज़रूरु कयूं जेका असांजे मुआशरे जे लाइ सुठी हुजे या को हिकु पर्सन बि जेकॾहिं उन ॻाल्हि खे सम्झे थो ऐं पंहिंजी ज़िंदगी में अप्लाई करे थो त डेफिनेटली उन माण्हू जे लाइ उहा जेका आहे न कामयाबी ज़रूरु हूंदी आहे जेकॾहिं उहो उन कामयाबी खे उन तरह कंसीडर करे थो त सो यस डेफिनेटली खोड़ सारियूं ॻाल्हियूं अवां साण अॼु जे प्रोग्राम में मां कंदमि। पर जॾहिं सोशल मीडिया जे थ्रू मुख़्तलिफ़ शयूं असांजे साम्हूं ईंदियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते जॾहिं ज़ुल्म साम्हूं ईंदो आहे न ऐं जेकॾहिं ज़ुल्म उहो कंहिं न्याणी सां थियलु हुजे त पोइ उहे शयूं ॾाढो ॾुखाईंदियूं आहिनि। राति मां हिकिड़ी वीडियो ॾिठी ऐं मूंखे ॾाढो ॾुखु थियो त असांजी सिंध जो हिकिड़ो पासो अहिड़ो बि आहे ऐं जंहिंखे हमेशह जेको आहे न हर क़ौम, हर पढ़ियलु लिखियलु माण्हू, हर उन इंसान जंहिंजे अंदरि में रहम आहे, जेको इंसानियत खे पसंदि करे थो, उहो इन पासे खां यकीननि परे हटणु चाहींदो आहे ऐं उहो इंसानु चाहे थो त समाज ख़ूबसूरत हुजे, समाज में सुठायूं हुजनि। दुनिया अलाए किथे अॻियां वधी वई आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, नौजवान खे ख़बर आहे त मूंखे छा करणु घुरिजे। नौजवान इहो ॼाणे थो त जेकॾहिं मां कंहिं फील्ड खे पकड़ियां थो त आफ्टर 5 इयर्स मां पंहिंजो पाण खे किथे ॾिसां थो, आफ्टर 5 इयर्स मुंहिंजी कहिड़ी मंज़िल आहे, मां जॾहिं प्रैक्टिकल लाइफ में क़दम रखां थो त मूंखे कीअं अॻियां वधणु घुरिजे। दुनिया नईं इजादुनि जे पोयां आहे। पथर जे दौर खां अॼु जदीद दौर में जॾहिं इंसानु वेही सोचे थो ऐं तारीख़ जा वर्क उथलाए थो त हक़ीक़त में वाक़ई में सोचंदे इंसानु अचरज में पइजी वेंदो आहे त दुनिया एॾी तरक़ी कई आहे ऐं हिकु नंढो ज़हन इंसान जो उहो एतिरो वसी हूंदो आहे, उहो एॾो वॾो हक़ीक़त में हूंदो आहे जो उहे एॾियूं तब्दीलियूं दुनिया में आणींदो आहे, नयूं इजादात आणींदो आहे, नयूं लर्निंग्स जेको आहे, नईं सोचुनि खे जनमु ॾींदो आहे। ऐं जॾहिं एजुकेशन जी हिकिड़ी सिंपल डेफिनेशन बि माण्हू पढ़ंदो आहे न त ख़बर पवंदी आहे त इहो हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोसेस हूंदो आहे। तव्हांजी स्कूलिंग, हा उहो हिकिड़ो जेको आहे न तव्हांजे साम्हूं मेथड हूंदो आहे, तव्हांखे सेखारियो वेंदो आहे। बट व्हेन वी आर टॉकिंग अबाउट द एजुकेशन त उहो हिकिड़ो डिघो प्रोसेस हूंदो आहे, पूरी ज़िंदगी जो प्रोसेस हूंदो आहे। उन सभ जे बावजूदि बि असां जॾहिं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नज़र फेरायूं था, किथे न किथे को अहिड़ो वणंदड़ वाक़ियो असांजे साम्हूं अचे थो, को सितम, को ज़ुल्म असांजे साम्हूं अचे थो त वाक़ई में तमामु घणो ॾुखु थिए थो। ऐं चवंदा आहिनि त जिते सुठाई हूंदी आहे उते बुराई बि हूंदी आहे, पर बुराई इन तरह ज़ाहिर थिए कंहिं न्याणी खे जेको आहे सो कारो करे मारियो वञे। अॼु जे दौर में इहे केसिस असांजे साम्हूं अचनि त पोइ उते सवाल इहो पैदा नथो थिए त उहे जेके ज़ालिम आहिनि, जेके ज़ुल्म कनि था, जेके न्याणियुनि खे उन्हनि कुंजुनि खे इन बेदर्दी सां मारनि था त उन्हनि खे सज़ा मिले। पर इन सोच जो छा थींदो, इहा सोच कीअं तब्दील थींदी, उन न्याणी खे तहफ़ुज़ कीअं फ़राहम थींदो,
मां त राति जो वीडियो ॾिठी मां सुम्ही न पई सघां मूंखे इलाही देरि सां निंड आई ऐं मां जेको आहे न बार बार मुंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु अचे पियो त उतां आस पास जूं जेके नियाणियूं आहिनि उन्हनि जी ज़हन ते माना कहिड़ी सोच हूंदी उहे कीअं अॻियां वधी सघंदियूं हीउ मुआशिरो कीअं अॻियां वधंदो वरी हिकु तरफ़ मुंहिंजे ज़हन में इहा बि सोच हले पई त डॉक्टर फ़हमीदा वारो केस उन खां अलावा वरी मां हिकिड़ो ॿियो केस ॾिठो जंहिंमें जेको आहे सो पोलियो वर्कर्स खे हिकिड़े घर में जेको आहे न उते जेको आहे सो उन्हनि सां जेको अमल हुयो ॾाढो ग़लति हुयो जेका शइ असांजे साम्हूं आई ॾाढी ग़लति हुई त इन तरह जा जेके केसिस आहिनि उहे ॾिसंदा आहियूं त पोइ वाक़ई में इहो सुवालु जेको आहे न पैदा थींदो आहे त मुआशिरो आख़िर कीअं सुधरंदो असीं कीअं अॻियां वधंदासीं वेल नाज़रीन खोड़ सारियूं ॻाल्हियूं जे प्रोग्राम में अवां सां कंदासीं ख़बर नाहे त सुठाई कीअं पैदा थींदी उहा सुठाई कीअं स्प्रेड थींदी पर जिथे इंसानु हुजे उते जेको आहे न घटि में घटि उन जो जेको अमल आहे उनखे पॉज़िटिव रखण जी कोशिशि ज़रूरु करे अॻियां वधूं था ऐं डेफिनेटली स्क्रीन आहे जेको प्रोग्राम आहे उन हवाले सां मां ज़रूरु ॻाल्हाईंदमि त अॼु जे प्रोग्राम में असां म्यूज़िक ॿुधंदासीं ऐं म्यूज़िक हमेशह चयो वेंदो आहे त रूह जी ग़िज़ा आहे अव्हां जेतिरा बि टेंस्ट हुजो अव्हांखे केतिरा बि मसइला हुजनि पर जॾहिं तव्हां म्यूज़िक ॿुधंदा आहियो त अव्हां ज़रूरु रिलैक्स थी वेंदा आहियो सो मुंहिंजे साम्हूं जनाब मौजूदु आहिनि सिंधी मशहूरु पर्सनैलिटी आहे जनाब पाण संदन फर्ज़ंद उन्हनि ॿिन्हिनि खे जेको आहे सो समूरी सिंध ॼाणे ऐं सुञाणे थी अव्हां उन्हनि जा गाना ॿुधो था ऐं तव्हां जेको आहे नंढी ऐप सिर्फ़ु टिकटॉक खोलियो न त उन्हनि जा एॾा त तव्हांखे वायरल जेको आहे सो उहे वीडियोज़ मिलंदा मां ॻाल्हि कयां पई फ़क़ीर एजाज़ अली ख़ासकेली साहिब जन जी ऐं उन्हनि जा फर्ज़ंद मुर्क महबूब तव्हां ॿिन्हिनि खे भली कार चऊं था सुबुह मेहरान जे हिन प्रोग्राम में वेलकम चऊं था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो अदा ठीकु आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह भेण तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजूं दुआऊं आहिनि ऐं अव्हां खां अॼु कुझु ॿुधंदासीं ऐं बिल्कुलु अव्हां जे लाइ यकीनन चवंदा आहिनि न त इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो ऑनर हुजे थो त हिकु ॿ माण्हू बि मूंखे सुञाणनि था पर तव्हांखे त माशाअल्लाह सॼी सिंध सुञाणे थी ऐं भेणनि जी दुआ ॿाहिरनि जी जेके असांजा परस्तार आहिनि असांखे ॿुधनि था अमड़ माउ पीउ जी दुआ यकीनन यकीनन अल्लाह साईं जा करम शुक्र अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह बिस्मिल्लाह माशाअल्लाह अॼु तव्हां खां असां जेको आहे सो ख़ूबसूरत गीत ॿुधंदासीं ऐं हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाए पंहिंजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचाईंदासीं नाज़रीन हिन तरफ़ अॻियां वधूं था ऐं फ़क़ीर एजाज़ अली साहिब जंहिंजी पूरी टीम असां सां गॾु मौजूदु आहे ढोलक ते फ़क़ीर सुभान असां सां गॾु मौजूदु आहे अदा खे भली कार चऊं था बेंजो ते असां वटि जेको आहे सखावत फ़क़ीर मौजूदु आहे तव्हांखे भली कार चऊं था ऐं डफली वॼाईंदड़ जेको आहे सजावल फ़क़ीर असां सां गॾु मौजूदु आहे सजाद फ़क़ीर खे बि भले कार चऊं था जी अदा जी बिल्कुलु सो अॼु जो प्रोग्राम पूरो जो पूरो टाइम अव्हांखे ॾींदासीं सो बिस्मिल्लाह कयो कीअं शुरूआत कंदो मौला अली जी क़सीदे सां बिस्मिल्लाह अली वली के पसीने से फूल बनते अली वली के पसीने से फूल बनते हैं उसके नक्शे कदम पे उसूल बनते हैं उसके बाप और दादा की मंजिल तुझे क्या बताऊं उनके बच्चों की सवारी खुद रसूल बनते हैं सरदार अली सोना सरदार अली सरदार अली सोना सरदार अली सरदार अली सोना सरदार अली जिस विच नजर मुहम्मद आंदे जिस विच नजर मुहम्मद आंदे ओ सोना किरदार अली सरदार अली सोना सरदार ओ सरदार अली सोना सरदार अली
मनिया ना मन सरदार दस गए नी भावे तू मनिया ना मन सरदार दस गए नी अली मेरे बाद मौला सरदार दस गए नी अली मेरे बाद मौला सरदार दस गए नी मन सरकार दी गुम गदीर दे मन सरकार दी गुम गदीर अजली तिक विच तार अली सरदार अली सोना सरदार अली सरदार अली सोना सरदार अली दुश्मन जमाना मेरा लखवार होगा होए दुश्मन जमाना मेरा लखवार होगा होए सड़दा जो मेरे कोलू लखवार सड़क रोए सड़दा जो मेरे कोलू लखवार सड़क रोए मैनू रिज़्क़ खुदा दे कोलू मैनू रिज़्क़ खुदा दे कोलू ले ददा लखवार अली सरदार अली सोना सरदार अली सरदार अली सोना सरदार अली उस बेनसीब कोलू सड़ सड़ के वे मर आए उस बेनसीब कोलू सड़ सड़ के वे मर आए दर्द वर्खा कोई नहीं दिलिया जो हसद कर आए दर्द वर्खा कोई नहीं चलिया जो हसद कर आए जिस दी खातर रब का बेदी जिस दी खातर रब का बेदी खोल दी दीवार अली सरदार अली सोना सरदार अली सरदार अली सोना सरदार अली मैं हाँ फकीर अली दा उसनू अमीर मनिया मैं हाँ फकीर अली दा उसनू अमीर मनिया सुन के हुजूर कोलो हैदर नू पीर मनिया सुन के हुजूर कोलो हैदर नू पीर मनिया लोकी भावे ताने देवन लोकी भावे ताने देवन मेरे मन दी छार अली सरदार अली सोना सरदार अली सरदार अली सोना सरदार अली जिस विच नजर मुहम्मद आवे जिस
ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही इलाही ख़ूबसूरत प्रोग्राम बणिजी चुको आहे नाज़रीन। इन प्रोग्राम खे यकीनन अॻियां कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे नंढड़े ब्रेक जो। सो नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं जॾहिं सिंगर्स मौजूदु हूंदा आहिनि प्रोग्राम में, सुठा ॻाइण वारा मौजूदु हूंदा आहिनि प्रोग्राम में, त तव्हां खोड़ सारियूं फ़ोन कॉल्स असां वटि अचनि थियूं ऐं असीं कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे बि प्रोग्राम में शामिलु करे सघूं। स्क्रीन ते ॾिनल नंबर हले पियो, तव्हां डायल कजो। प्रोग्राम अवांजो पंहिंजो आहे ऐं हीअ अङण अवांजो पंहिंजो आहे। मां पहिरीं बि ॻाल्हि कई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, नंढो बि को प्रोग्राम थींदो आहे न सफ़ा नंढे पैमाने ते, उनजे पोयां बि माण्हू महिनत कंदा आहिनि, उनजे पोयां बि माण्हुनि जी महिनत हूंदी आहे। उनखे ठाहींदा आहिनि, उनखे सजाईंदा आहिनि, उते स्पीकर्स खे जॾहिं घुराईंदा आहिनि, जॾहिं उते ऑडियंस ईंदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजे पोयां हिकिड़ी प्रिपरेशन हूंदी आहे। जॾहिं स्क्रीन जो प्रोग्राम हूंदो आहे त हिकिड़ी टीम हुजे थी ऐं असीं कोशिशि कंदा आहियूं त हिन प्रोग्राम खे असीं ख़ूबसूरत बणायूं अव्हांजे लाइ। म्यूज़िक जॾहिं बि प्रोग्राम में हूंदो आहे त मज़ ख़ुदि प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत बणिजी वेंदो आहे ऐं ख़बर कोन पवंदी आहे त टाइम कीअं गुज़री वेंदो आहे। असां वटि ॾाढा सुठा सिंगर्स मौजूदु आहिनि, फ़क़ीर एजाज़ अली हासकेली साहब, मुर्क महबूब साहब मौजूदु आहिनि ऐं ॿई भाइर माशाअल्लाह ॾाढो सुठो ॻाईंदा आहिनि। ऐं मां त चवां थी ॿई भाइर, पर माशाअल्लाह अव्हांजा फर्ज़ंद अव्हां सां गॾु ॻाइनि था, इहा अव्हांखे वधीक ख़ुशी थींदी हूंदी, छो त हिकु वालिद जे लाइ डेफिनेटली जी हाँ बिल्कुलु, हिकु वालिद जे लाइ इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि हुजे थी त हुनजे औलाद खे दुनिया ॼाणे थी, सुञाणे थी। अच्छा, वधीक तव्हां खां ॿुधंदासीं ऐं तव्हांजे अॻियां डायरी बि खुलियल आहे, छा सिलेक्शन आहे, छा ॿुधाईंदव? वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। बेहद रमज़ान ॾसदा मेरा ढोलण माए, बेहद रमज़ान ॾसदा मेरा ढोलण माए, ओ मेरा ढोलण माही, मेरा ढोलण माए, ओ मेरा ढोलण माही, मेरा ढोलण माए, बेहद रमज़ान ॾसदा मेरा ढोलण माई, बेहद रमज़ान ॾसदा मेरा ढोलण माई, मेरा ढोलण माई, मेरा ढोलण माई, ओ मेरा ढोलण माई, मेरा ढोलण माई, बेहद रमज़ान ॾसदा मेरा ढोलण माई, बेहद रमज़ान ॾसदा ढोलण मां। किथे शिया है किथे सुन्नी है, किथे जटादार किथे मुन्नी, किथे शिया है किथे सुन्नी, किथे जटादार किथे मुन्नी, किथे पता कबेदा दसदा है, किथे पता कबेदा दसदा, ए बुतकाने बिचरी घुसदा, बेहद रमज़ान ॾसदा मेरा ढोलण माई, बेहद रमज़ान ॾसदा मेरा ढोलण माई, ओ मेरा ढोलण माही, मेरा ढोलण माही, मेरा ढोलण माही, मेरा ढोलण माही, बेहद रमज़ान ॾसदा मेरा ढोलण माई, बेहद रमज़ान ॾसदा मेरा ढोलण माई। आपे मुल्ला आपे काजी आपे इल्म पढ़ेंदा ए, आपे इल्म पढ़ेंदा ए, आपे इल्म पढ़ेंदा ए, आपे मुल्ला आपे काजी आपे इल्म पढ़ेंदा ए, आपे इल्म पढ़ेंदा ए,
खत जुन्नारत पुरदा गल विच बुतखाने विच बींदा ए बुतखाने विच बींदा ए तू अशरफ यार राजे दा लाइयां दी लज रखदा ए लाइयां दी लज रखदा ए आपे लुकदा आपे दसदा आपे धूम मचेंदा ए आपे धूम मचेंदा ए बुल्ला शाह इनायत मैनू बुल्ला शाह इनायत मैनू वलवल दर्शन देंदा ए बेहद रमज़ान दसदा मेरा ढोलण माई बेहद रमज़ान दसदा मेरा ढोलण माई ओ मेरा ढोलण माई मेरा ढोलण माई ओ मेरा ढोलण माई मेरा ढोलण बेहद रमज़ान दसदा मेरा ढोलण माई बेहद रमज़ान दसदा मेरा ढोलण माई लाज़िम बात अदब दी सानू बात मालूमी सब दी एक लाज़िम बात अदब दी सानू बात मालूमी सब दी हर हर विच सूरत रब दी हर हर विच सूरत रब दी किथे ज़ाहिर किथे छुपी बेहद रमज़ान दसदा मेरा ढोलण माई बेहद रमज़ान दसदा मेरा ढोलण माई ओ मेरा ढोलण माई मेरा ढोलण माई ओ मेरा ढोलण माई मेरा ढोलण माई बेहद रमज़ान दसदा मेरा ढोलण बेहद रमज़ान दसदा मेरा ढोलण माई नंतरानी दस के जानी हुण क्यों मुख छुपाया ए हुण क्यों मुख छुपाया ए हुण क्यों मुख छुपाया ए मैं डोलण विच फर्क न काई इन्नमा फरमाया ए इन्नमा फरमाया ए तन सादर दे कीड़े पाए जो चढ़िया सो पाया ए जो चढ़िया सो पाया ए मंसूर कोलों कुछ ज़ाहिर होया सूली पकड़ चढ़ाया ए सूली पकड़ चढ़ाया है दसो नुक्ता ज़ात इलाही सजदा किस करवाया है सजदा किस करवाया है ओ बुल्ला शाह दा हुक्म न मनिया बुल्ला शाह दा हुक्म न मनिया बुल्ला शाह दा हुक्म न मनिया शेता मार कराया है बेहद रमज़ान दसदा मेरा ढोलण माई बेहद रमज़ान दसदा मेरा ढोलण माई मेरा ढोलण माई मेरा ढोलण माई ओ मेरा ढोलण माई मेरा ढोलण माई बेहद रमज़ान दसदा मेरा ढोलण माई बेहद रमज़ान दसदा मेरा ढोलण वाह वाह ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत माशाअल्लाह ऐं महफ़िल इलाही ख़ूबसूरत थी वई आहे। अच्छा अदा
माशाल्लाह सां मौसम इलाही सुठी रही ऐं हींअर जेको आहे सो कुझु नाज़रीन गर्मियुनि में बि जेको आहे न पाण ॾिसूं पिया टेम्परेचर हाई थिए पियो ऐं कल्ह जे ॾींहं ते आई थिंक जेको आहे सो 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं टेम्परेचर वियो आहे ऐं डे बाय डे ज़ाहिरी ॻाल्हि आहे टेम्परेचर थोरो जेको आहे सो वधंदो वेंदो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कयो ऐं ॿार जेके स्कूल वञनि था प्रॉपर जेको आहे सो किट में पेरेंट्स उन्हनि खे मोकिले रहिया हूंदा आहिनि गर्मी आराम आराम सां इंक्रीज़ थिए पई ह्यूमन बॉडी आहे आराम आराम सां जेको आहे न मौसम में एडजस्ट थींदी आहे सो जेको आहे सो तमामु घणो पंहिंजो ख़्यालु रखो एंड प्रोग्राम जेको आहे सो ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हली रहियो आहे मां चाहींदसि त हिन जी ख़ूबसूरती खे असां ईअं ई बरक़रार रखूं अव्हांखे ई चांस ॾींदासीं ऐं मौजूदु आहियो पूरो जो पूरो टाइम तव्हांखे ॾींदासीं चाहींदासीं त कुझु ॿियो बोल असां एजाज़ साईं जो कलाम आहे। अरे वाह वाह ज़बरदस्त बिस्मिल्लाह जी पीरीअ जे पार जा माण्हू अच्छा कराब मूं प्यारा पीरीअ जे पार जा माण्हू अच्छा कराब मूं प्यारा उन्हनि जा नाज़ ऐं माणा उन्हनि जा नाज़ ऐं माणा अंगल आराब मूं प्यारा अंगल आराब मूं प्यारा पीरीअ जे पार जा माण्हू अच्छा कराब मूं प्यारा पीरीअ जे पार जा माण्हू अच्छा कराब मूं प्यारा उन्हनि जा नाज़ ऐं माणा उन्हनि जा नाज़ ऐं माणा अंगल आराब मूं प्यारा अंगल आराब मूं प्यारा पीरीअ जे पार जा माण्हू अच्छा कराब मूं प्यारा पीरीअ जे पार जा माण्हू अच्छा कराब मूं प्यारा कॾहिं तो आओ ॾिसां जोई कड़ो नाहे मझनि कोई जॾहिं तो आओ ॾिसां जोई कड़ो नाहे मझनि कोई पिया हथ पेर संदन धोई पिया हथ पेर संदन धोई मिठा कराब मूं प्यारा मिठा कराब मूं प्यारा पीरीअ जे पार जा माण्हू अच्छा कराब मूं प्यारा पीरीअ जे पार जा माण्हू अच्छा कराब मूं प्यारा सभिनि सां दिलि मुंहिंजी गहरी हुजनि मुस्लिम तोड़े लहरी सभिनि सां दिलि मुंहिंजी गहरी हुजनि मुस्लिम तोड़े लहरी पियासिया सफ़ा कहरी पियासिया सफ़ा कहरी ज़ुल्म आराब मूं प्यारा ज़ुल्म आराब मूं प्यारा पीरीअ जे पार जा माण्हू अच्छा कराब मूं प्यारा पीरीअ जे पार जा माण्हू अच्छा कराब मूं प्यारा
तॾहिं लॻा हर हर मूंखे तॾहिं लॻा हर हर मुंहिंजा मारा बि मूं प्यारा मुंहिंजा मारा बि मूं प्यारा पिरीअ जे पार जा माण्हू अछा कारा बि मूं प्यारा पिरीअ जे पार जा माण्हू अछा कारा बि मूं प्यारा उन्हनि जाना साईं माणा उन्हनि जाना साईं माणा अगल आरा बि मूं प्यारा अगल आरा बि मूं प्यारा पिरीअ जे पार जा माण्हू अछा कारा बि मूं प्यारा पिरीअ जे पार जा माण्हू अछा कारा बि मूं प्यारा वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत इलाही ख़ूबसूरत। फ़क़ीर एजाज़ अली, छा ई ॻाल्हि कजे, वरी फ़क़ीर एजाज़ अली साहब पाण ॻाईंदो, छा ॻाल्हि कजे। प्रोग्राम इलाही ख़ूबसूरत असांजे नाज़रीन ताईं पहुचे पियो। नाज़रीन, सुबुह मेहरान प्रोग्राम में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। फ़क़ीर एजाज़ अली ख़ासके अली साहब मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जा फ़र्ज़ंद मुर्क महबूब असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं हिन प्रोग्राम में म्यूज़िक आहे त माना प्रोग्राम अवां ताईं ॾाढो सुहिणो पहुचे पियो। छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, काफ़ी माण्हू जेको आहे न पंहिंजे स्केड्यूल में एॾो त हुनजो हेक्टिक स्केड्यूल हूंदो आहे जो हुननि वटि सफ़ा टाइम कोन हूंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे फैमिली जे लाइ बि टाइम कोन हूंदो आहे, पर थोरो टाइम जे करे तव्हां म्यूज़िक खे ॾियो था ऐं का स्क्रीन तव्हांजे साम्हूं आहे, घर में भले खोड़ सारा कमकार हुजनि, पर कन ते जॾहिं सुठो म्यूज़िक पवंदो आहे न, पोइ दिलि चवंदी आहे त माण्हू जो कमु बि करे पियो उनखे बि सुठे तरीक़े सां करे। सो इहा बि म्यूज़िक जी हिकु ख़ूबसूरती ज़रूरु आहे। अच्छा, द आर्ट ऑफ इंटेलिजेंस जॾहिं मां पढ़ियमि पिए न थ्योरी, त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि एॾी ज़बरदस्त लॻी, हुन में जेके एग्ज़ाम्पल्स ॾिनल आहे न, त हुन में डिफरेंट टाइप ऑफ इंटेलिजेंस जेके आहिनि उहे बयानु थियल हुयूं। ऐं हिकु इंटेलिजेंस जंहिंजो एग्ज़ाम्पल ॾिनो वियो त बेस्ट म्यूज़िशियन या बेस्ट सिंगर जेके हूंदा आहिनि, जेके सुठे तरीक़े सां ॻाइनि था, उन्हनि जी वरी इंटेलिजेंस पंहिंजी लेवल जी हूंदी आहे। माना को बि माण्हू ईअं नथो चई सघे त मूं वटि को टैलेंट न आहे, हर माण्हू में को न को टैलेंट हूंदो आहे। मां जॾहिं बि माना बैंजो ॾिसंदी आहियां न, त मूंखे बैंजो इलाही सुठो लॻंदो आहे। तव्हां त माशाल्लाह इलाही सुठो बैंजो वॼाईंदा आहियो, या जीअं ढोलक वारो आहे, ढोलक वॼाए त हुनखे पंहिंजी जेको आहे सो स्किल आहे। तव्हां जॾहिं डफली वॼायो था, तव्हांजो पंहिंजो स्किल आहे। सो यस, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं, तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदो? रखियल सही काफ़ी है। वाह वाह, ज़बरदस्त। फ़क़ीर जेके सूरनि मझ सड़ी विया
गोरिया गोरिया तुझे कड़म इश्क तेरी तेरी तुझे कड़म इश्क तेरी वो तेरी गोरिया गोरिया इनका बंबूर के गोरिया गोरिया इनका बंबूर के तुझे कड़म इश्क कड़म इश्क कड़म इश्क गोरिया गोरिया हिंद बंबूर के गोरिया गोरिया हिंद बंबूर गोरिया गोरिया हिंद बंबूर के गोरिया गोरिया हिंद बंबूर के तुझे कड़म इश्क तेरी तेरी तुझे कड़म इश्क तेरी वो तेरी गोरिया गोरिया हिंद बंबूर के गोरिया गोरिया हिंद बंबूर के तुझे कड़म इश्क कड़म इश्क मुझको यारो तम के चले 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 मुसामिल तम शाल वरी वरी मुसामिल तम शाल वरी वो वरी गोरिया गोरिया हिंद बंबूर के 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 तुझे कड़म इश्क तेरी तेरी तुझे कड़म इश्क तेरी वो तेरी गोरिया गोरिया हिंद बंबूर के गोरिया गोरिया हिंद बंबूर के तुझे कड़म इश्क कड़म इश्क कड़म इश्क कड़म इश्क रखल वक्त विसाल जो तई रखल वक्त विसाल जो रखल वक्त विसाल जो रखल वक्त विसाल जो आदि रखल वक्त विसाल जो तई रखल वक्त विसाल जो तई नतवी तई वेल टरी
वटरी नतवी तई वेले डरी वटरी घोरा घोरा हिन तबूर के घोरा घोरा हिन तबूर के घोरा घोरा हिन तबूर के घोरा घोरा हिन तबूर तुझे कड़म इश्क चरी चरी तुझे कड़म इश्क चरी वो चरी घोरा घोरा हिन तबूर के घोरा घोरा हिन तबूर तुझे कड़म इश्क कड़म इश्क कड़म इश्क कड़म वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, बेहतरीन बेहतरीन कलाम। नाज़रीन अॻियां वधूं था, ब्रेक जो टाइम थी वियो आहे, शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। हिकु तरफ़ सोसाइटी ते जॾहिं नज़र पवे थी त खोड़ सारा वाक़िया, खोड़ सारियूं ॻाल्हियूं ऐं हिकिड़ो सवाल जेको मुंहिंजे ज़हन में जनम वरितो ऐं यकीनन इहे नंढा वॾा केसिस जॾहिं बि पाण ॾिसंदा आहियूं त हिकिड़ी शइ ज़हन में तरी ईंदी आहे त आख़िर असांजो मुआशिरो कीअं सुधरी सघंदो या मुआशिरा दुनिया में कीअं तरक़ी कंदा आहिनि, कहिड़े मुआशिरनि में औरतुनि खे इज़त ॾिनी वेंदी आहे। ऐं ॾिसंदा आहियूं त पोइ स्लोली एंड ग्रेजुअली असांखे जेको आहे न, तव्हां कंहिं बि खिते जी खणी तारीख़ पढ़ो, पर जिथे मुआशिरनि तरक़ी कई आहे उते हिकिड़ी शइ मस्ट आहे एंड दैट इज़ एजुकेशन। पोयां जा जेके बि प्रोग्राम गुज़रिया आहिनि, सैटरडे ऐं संडे खे छॾे करे 2 ॾींहं वरी गैप थियो ऐं उनखां पोइ अॼु जॾहिं मुंहिंजे प्रोग्राम में अपीयरेंस आहे ऐं पोयां प्रोग्राम्स जो थोरो ज़िक्र मां जॾहिं कयां थी त एजुकेशन ते असां पंहिंजे हिन प्रोग्राम में ॻाल्हायो आहे ऐं मेहरान टेलीविज़न जी इहा ख़ूबसूरत ॻाल्हि हुजे थी त एजुकेशन ते ॻाल्हायो वेंदो आहे, घटि में घटि ॻाल्हायो वञे थो, डिस्कशन कया वञनि था ऐं उहे डिस्कशन जेके आहिनि उहे यकीनन फ्रूटफुल हूंदा आहिनि। ऐं उनखां अलावा बि नंढियूं वॾियूं एक्टिविटीज़ जेके तालीम जे हवाले सां असांखे नज़र ईंदियूं आहिनि त उहे सुठियूं हूंदियूं आहिनि, उहो हिकिड़ो सुठो सौण हूंदो आहे। सो तालीम सां ई इंसान जी सोच तब्दील थी सघे थी, तालीम सां ई मुआशिरा तरक़ी कंदा आहिनि, तालीम सां ई दुनिया में जेको आहे सो निर्वार थींदा आहिनि ऐं उहे जेको आहे न उहा ओज ज़रूरु माणींदा आहिनि। अॻियां वधूं था, 2 सिंगर्स मौजूदु आहिनि, उन्हनि जी हिन तरफ़ टीम असां सां गॾु मौजूदु आहे। फ़क़ीर एजाज़ अली ख़ासकेली साहब मौजूदु आहिनि, मुर्क महबूब साहब मौजूदु आहिनि, अव्हां खां कुझु ॿुधंदासीं ऐं हाणे छा सिलेक्शन आहे। जी जी ज़बरदस्त। पाण पंहिंजो पाण ई सूरत मज सुञाण, अलाह अलाह छो करी तूं पाण ई अलाह ॼाण, तूं ई ॿुधंदड़ तूं ई ॾिसंदड़ शाहिद आहे क़ुरान, ओ कोन्हे शक गुमान सचल साईं हिकिड़ो, ओ दम में अलाह दम दम में अलाह, ओ दम में अलाह दम दम में अलाह, ओ दम में अलाह दम दम में अलाह, ख्याल कालीन कजे दम कालीन कजे, ख्याल कालीन कजे दम कालीन कजे, ओ दम में अलाह दम दम में अलाह, ओ दम में अलाह दम दम में अलाह, ख्याल कालीन कजे दम कालीन कजे, ख्याल कालीन कजे दम कालीन कजे, ओ दम में अलाह दम दम में अलाह, ओ दम में अलाह दम दम में अलाह, ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। सिख सबक तूं सिख जो सारे वर्क हदत जो वेह तुआर, ओ ला
कजो सारे वर्क वदत जो वे तुम्हारे केड़ियूं बोलियूं तो बोले दिस गालत गोले केड़ियूं बोलियूं तो बोले दिस गालत गोले ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह दम में अल्लाह दम दम में अल्लाह ख्याल कालीन कजे दम खालीन खजे ओ ख्याल कालीन कजे दम खालीन खजे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अठई पहर अंदर मजोरे सारो साह सुजुदा सोर ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अठई पहर अंदर मजोरे सारो साह सुजुदा सोर दिस डके डोरे कण तेरे न तोरे दिस डके डोरे खण तेरे न तोरे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह चाल कालीन कजे दम खालीन खजे ओ चाल कालीन कजे दम खालीन खजे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मोकी माना मागजी माणे सूरत साई सीने में सुञाणे ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मोकी माना मागजी माणे सूरत साई सीने में सुञाणे जजी झड़प झोरे घड़ी घड़ी घोरे जजी झड़प झोरे घड़ी घड़ी घोरे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह काल कालीन कजे दम खालीन खजे काल कालीन कजे दम खालीन खजे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हकी कर होने गम गंबल शाह कदे वे गोने ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हुआत हकी कर होने गम गंबल शाह कदे वे गोने दई चिरक छड़े वन लोकां लदे दई चिरक छड़े वन लोकां लदे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह काल कालीन कजे दम खालीन खजे ओ काल कालीन कजे दम खालीन खजे ओ दम में अल्लाह दम दम में अल्लाह ओ दम
में अल्लाह दम दम में अल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इलाही ख़ूबसूरत माशाल्लाह माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत ऐं यकीनन असांजा जेके बि व्यूवर्स सुबुह में प्रोग्राम खे रोज़ जी बुनियाद ते ॾिसंदा आहिनि अव्हां जे लाइ अॼु जो प्रोग्राम बेहद ख़ूबसूरत हूंदो ऐं अव्हां कंटिन्यूअसली हिन प्रोग्राम खे ॾिसंदा हूंदव सो अदा मां पहिरीं बि तव्हां खां थोरो तव्हां सां ज़िक्र कयो ऑफ द कैमरा त तव्हांजा डिफरेंट प्रोग्राम्स ऐं माशाल्लाह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हलंदा आहिनि कीअं पियो हले सॼो सिलसिलो ऐं राग रंग जी दुनिया ई एॾी ख़ूबसूरत आहे चाहींदसि त थोरो हिन हवाले सां ॻाल्हाइजो भेण हींअर तव्हां ॾिसो तक़रीबन हर माण्हू मसरूफ़ आहे कंहिं न कंहिं कम में एॾो बिज़ी थी वियो आहे माण्हू पर असांजे शुक्र अलहमदिल्ला ई फील्ड असांजी राग वैराग हिन में रही आहे सुकून राति जो पंहिंजूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि महफ़िल में बि तव्हां ॾिसो हींअर जंहिं बिरवा में वञूं उते फायरिंग नशो असां इलाही उते चवंदा आहियूं उते अनाउंसमेंट कंदा आहियूं बाबा पंहिंजे नंढड़नि ॿारनि ते तवजह ॾियो दीनी तइलीम ॾियो उनखे पंहिंजो पढ़ायो अॻिते जॾहिं तइलीम हूंदी त इंसानु अॻिते वेंदो तइलीम न हूंदी त पोइ ऊंदा हूंदी त पोइ हथियार न हूंदो ॿियो छा हूंदो भेण हा सही ॻाल्हि आहे शहरनि में हींअर एॾो नशो हले पियो शराब कचो ठरो माना चऊं था मुल्क छॾे वियूं हले अॻियां पर पंहिंजी सिंध आहे जंहिंसां असांजी जिंद जड़ियल आहे किथां वञूं उनखे छॾिणो न आहे उनखे मैसेज ॾियूं था त इहो त पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो तालीम हूंदी त रोशनी हूंदी हथियार हूंदो त ऊंदा हूंदी बिल्कुलु ॾिसो अॼु राति जेको असां फेसबुक ते ॾिठो छोकिरी वीचारी सां विड़िया मारियो अथनि असांखे त मज़े में कोई ॻाल्हि फिरे थी हाणे इहा आहे दजाली माना हिकिड़ो माण्हू खे का सोच न आहे न्याणियूं पढ़ाइनि कोन था पाण पढ़नि कोन था तइलीम न आहे न जे तालीम हुजे हा त अॼु इहो वाक़ियो हिन न्याणी सां कोन थिए हा ऐं इहो छा गुज़रंदो हुनजी अमड़ जी जल जे दिलि ते जेको तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते हाणे सभु को ॾिसे पियो असांखे थी माना ॻाल्हि फिरे अचे थी ॾाढो अफ़सोस थिए थो सो ख़ुदारा इन्हनि वाक्यनि खां इन्हनि कमनि में कुझु बि कोन्हे अलाह बि नाराज़ थींदो नाराज़ ख़ुदा थींदो न इहो ग़लति कमु आहे जो अलाह साईं चवंदो आहे मौत ऐं रोज़ी जो मालिक मां आहियां बेशक इंसाननि जे लाइ ख़ुदा थी न वेहिजे अलाह साईं आहे ऐं तव्हां सिर्फ़ु उनखे यादि कयो सुठे रस्ते ते हलो इनशाला तव्हांजो सभु सवलाई थी वेंदी सही अलाह खे यादि कयो वाह वाह इहा ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई आहे ऐं तव्हां ॻाल्हि कई असांजे मसरूफ़तनि जी त पंहिंजे राग वैराग में बि आहियूं पोइ आराम बि केॾीमहिल आहे केॾीमहिल न आहे शुक्र अलहमदिल्ला असांखे जेके माण्हू ॿुधनि था असांजे इलाइक़े जा माण्हू या असांजी पूरी सिंध जा माण्हू या सिंध खां ॿाहिरि रहंदड़ सऊदी दुबई अमेरिका जिथे ॿाहिरि रहनि था दोस्त असांजा सिंधी असांखे ॿुधनि था प्यारु ॾियनि था छो जो इहे असांजा जेके चैनल आहिनि इहे असांजा माना इहे पंहिंजो घर आहे बिल्कुलु हीअ असांजी पहचान आहे असांजे हिननि जे थ्रू ॿाहिरि असांखे माण्हू दुनिया ॾिसे थी न सो असां दुआगो आहियूं पंहिंजे मोराई साहिबु जेको ऐं उनजो मेरान टीवी जो पूरो सथ अलाह सां हिन खे आबाद रखे सदाईं ऐं अहिड़ा प्रोग्राम ऐं तक़रीबन मूंखे मेरान टीवी मुंहिंजे फैमिली दिलि सां शौक़ु सां ॾिसंदा आहिनि छो जो हिन में तइलीम जो सिलसिलो तमामु सुठो बहितरीनु आहे सुबुह जो असां ॾिसंदा आहियूं नंढड़ियूं मुंहिंजियूं जॾहिं वांदियूं हूंदियूं स्कूल खां फ्री हूंदियूं आहिनि पोइ मेरान टीवी जा रिपीट में बि ॾिसंदियूं त अॼु छा हलियो आहे नॉलेज मिले थी लतीफ़ साईं जा बैत लतीफ़ साईं जूं वायूं उहो मेरान टीवी ते असांखे तमामु ॿुधण में अचे थो असां उनखे उन्हनि जा दुआगू आहियूं त अदा मुर्तज़ा मजबूर जेको असांजो इंचार्ज आहे उनजे जेके सथी जड़ियल आहे इहे सभु असांजा पहिरीं प्यारा आहिनि इहे अदा मुर्तज़ा जा बचा आहिनि असांजा भाइर आहिनि असां हिननि जा नौकर आहियूं अलाह हिनखे सलामत रखे छो जो असां बि हिन सां आहियूं गॾु कैमरामैन सही था चओ तव्हां बिल्कुलु सही था चओ ऐं ॾाढी तव्हांजी मूंखे ॻाल्हि सुठी लॻी तव्हांजी ॻाल्हि मूंखे इलाही ख़ूबसूरत लॻी त एजुकेशन सां ई सभु कुझु आहे ऐं उहा सोच सुठी सोच बि पोइ ई जुड़े थी अच्छा जी तव्हां खां कुझु ॿुधंदासीं वधीक छा ॿुधाईंदव लतीफ़ साईं जी काफ़ी ॿुधायूं ज़बरदस्त पोइ वरी मथां संगत जो हुकुम आहे त वरी कुझु ज़मानो बि पहिरियों वक़्फ़ो हलियो फ़ुक़राई कलाम जो वरी कुझु जी हा जी हा जी संगारन जी सार मुंहिंजो जी जोड़े छॾियो लोई वई लीणू थी
मुदा मते जावार नकी ओटी आयो नका खबर चार बावल हिन बंद में मुझी लधों की न संभार हो तन धनारन खां धार आं कटिया पई ॾींहं कैद में मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया अल गुज़री साल वया अलाई अला मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया अल गुज़री साल वया अलाई अला मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया उमर अबाणे पार जा मुखे पल पल पूर पिया अलाई अल्लाह उमर अबाणे पार जा मुखे पल पल पूर पिया अलाही अल्लाह मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया मुझे मिठड़न सामिल के ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया अल्लाह गुज़री साल वया अलाई अल्लाह मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया पखा पखन सा मुहा मुझा ॾियूं होत वया अलाई अल्लाह पखा पखन सा मुहा मुझा ॾियूं होत वया अलाई अल्लाह मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया मुझे मिठड़न सारन के ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया अल्लाह गुज़री साल वया अलाई अल्लाह मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया अदियूं शाह लतीफ जे अल विछड़िया मोब मिला अलाही अल्लाह बेट जो घोट लतीफ जे अल विछड़िया मोब मिला अलाही अल्लाह मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया अल्लाह गुज़री साल वया अलाई अल्लाह मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया मुझे मिठड़न सागिन के ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया अल्लाह गुज़री साल वया अलाई अल्लाह मुझे मिठड़न मारन के ॾिठे ॾींहं थिया मुझे मिठड़न सारन के ॾिठे ॾींहं थिया वाह 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 वाह, जबरदस्त जबरदस्त, इलाही खूबसूरत इलाही खूबसूरत।
ऐं तव्हांजे म्यूज़िशियन्स जो साथ तव्हां सां बेहद ख़ूबसूरत। नाज़रीन, असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। ॾिसंदा रहिजो सुबुह महिराण। नाज़रीन, सभी ॾिसंदड़नि खे वीयर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं सुबुह महिराण जो ज़िक्र सुबुह महिराण में इन तरह कंदमि त फेसबुक ते असांजो पेज मौजूदु आहे महिराण TV एंटरटेनमेंट जे नाले सां। ऐं माशाल्लाह मां जेको आहे न पोयनि ॾींहंनि में ॾिठुमि पे त इलाही सारा असांजा व्यूवर्स आहिनि जेके उन पेज खे ॾिसनि था। ऐं तव्हां जेको आहे सो डिफरेंट प्रोग्राम्स जा डिफरेंट सेगमेंट्स ॾिसो था, शेयर कयो था। पेज अव्हांजे लाइ आहे महिराण TV एंटरटेनमेंट जे नाले सां। यूट्यूब चैनल बि मौजूदु आहे, सो तव्हां उते बि रिपीटेशन में प्रोग्राम्स ॾिसी सघो था। ओवरऑल जेके बि प्रोग्राम्स थियनि था अपलोड थी वेंदा आहिनि, उन ई तरह सुबुह महिराण प्रोग्राम बि अपलोड कयो वेंदो आहे। सो स्क्रीन सां गॾोगॾु हिन मोबाइल जे ज़रिए बि तव्हां असां सां गॾु कनेक्टेड हूंदा आहियो। प्रोग्राम नाज़रीन लाइव हलंदो आहे ऐं सूमर खां वठी जुमे ताईं असीं अव्हां सां गॾु हूंदा आहियूं। कॾहिं कॾहिं हिकु ॿ ॾींहं थी वेंदो आहे, स्किप बि थी वेंदो आहे, पर कोशिशि हूंदी आहे त असां पूरो हफ़्तो ही प्रोग्राम अव्हांजे लाइ खणी अचूं। ऐं असांजा तमामु व्यूवर्स जॾहिं हिन प्रोग्राम खे ॾिसनि था, जॾहिं तव्हांजूं फ़ोन कॉल्स असां रिसीव कंदा आहियूं या हूअं ई कॾहिं कॾहिं ईअं ई कोई कमेंट्स ॾेई छॾींदो आहे, तव्हां प्रोग्राम खे इलाही पसंदि कयो था, प्रोग्राम खे ॾिसो था, तव्हां यादि कंदा आहियो। प्रोग्राम में बि कॉल्स असां जेको आहे न रिसीव करे रहिया हूंदा आहियूं त तव्हांजा जेके कॉमेंट्स आहिनि सुठा लॻंदा आहिनि। अॻियां वधूं था, फ़क़ीर एजाज़ अली साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जा फ़र्ज़ंद मुर्क महबूब असां सां गॾु मौजूदु आहिनि। कुझु तव्हां खां ॿुधंदासीं। ऐं माशाल्लाह हमेशह ई मां चवंदी आहियां त तव्हांजी सिलेक्शन ॾाढी सुठी हूंदी आहे, सुठी सिलेक्शन रखो था। अच्छा, इहो बि रीज़न आहे, सुठी सिलेक्शन आहे त माण्हू जेको आहे न इलाही पसंदि कनि था, सुठी शइ खे माण्हू पसंदि कंदा। छो जो हींअर तव्हां ॾिसो त वल्गर शहरी जो माहौल घणो थी वियो आहे, पोइ उहा उनजो आहे टाइम थोरो अर्ज़ी तौरु हूंदो आहे, पोइ वरी केरु ॿुधे कोन थो। बिल्कुलु बिल्कुलु। छा सुठी शइ हूंदी। हाणे वरी थोरो नए एल्बम जो मुंहिंजो जेको हाणे ईद जो एल्बम मुंहिंजो आयो, उनजो गीत आहे, वाह एजाज़ शेख जो कलाम आहे। छो जो हमेशह इज़त ॾियण सां मिलंदी आहे, ऐं इज़त ॾींदुसि माना पंहिंजे वठण जे लाइ। अॻियों इज़त ॾिए ॿियो न ॾिए त पोइ हिन में कमु ठहंदो कोन। कलाम बि आहे इन सोबत सां। ओ केॾो बि जवान हुजे या कानी कान हुजे, इज़त ॾींदो त ॾींदासीं, न त ख़ैरा मोहबत ॾींदो त ॾींदासीं। ख़ैरा केॾो बि जवान हुजे भले खान खान हुजे, ओ केॾो बि जवान हुजे भले खान खान हुजे, इज़त ॾींदो त ॾींदासीं, न त ख़ैरा मोहबत ॾींदो त ॾींदासीं, न त ख़ैरा। भले सुल्तान हुजे भले खान खान हुजे, भले सुल्तान हुजे भले खान खान हुजे, इज़त ॾींदो त ॾींदासीं, न त ॾींदासीं, न त ख़ैरा। केॾो बि जवान हुजे भले खान खान हुजे, ओ केॾो बि जवान हुजे या कानी खान हुजे, इज़त ॾींदो त ॾींदासीं, न त ख़ैरा मोहबत ॾींदो त ॾींदासीं, न त ख़ैरा।
सवाबन सां बदल हूं कंहिंजे गुनाहन सां बदल हूं ऐबन सवाबन सां बदल हूं कंहिंजे गुनाहन सां बदल हूं कहिड़ो बि इंसान हुजे भलनी कान हुजे ओ कहिड़ो बि इंसान हुजे यखनी कान हुजे इज़त ॾींदो त ॾींदासीं न त गैरा ॾींदो त ॾींदासीं न त खैरा केॾो बि जवान हुजे यखनी कान हुजे ओ केॾो बि जवान हुजे यखनी कान हुजे इज़त ॾींदो त ॾींदासीं एजाज़ शेख कंहिंजी न काणा हर को चङो पंहिंजे घर जो पाणा एजाज़ शेख कंहिंजी न काणा हर को चङो पंहिंजे घर जो पाणा इज़त ईमान हुजे यकानी कान हुजे ओ इज़त ईमान हुजे यकानी इज़त ॾींदो त ॾींदासीं न त खैरा मोहबत ॾींदो त ॾींदासीं न त खैरा केॾो बि जवान हुजे यकानी कान हुजे केॾो बि जवान हुजे यकानी कान हुजे इज़त ॾींदो त ॾींदासीं न त खैरा ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हांजो न्यू एल्बम जो गानो इलाही सुठो आहे ऐं इहा बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे केरु छा बि हुजे पर जेको रेस्पेक्ट ॾींदो त पोइ उहो डिज़र्व बि करे थो ऐं जेको रेस्पेक्ट ॾिए थो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनखे इंसानु जेको आहे दिलि सां वरी इज़त ॾींदो आहे ऐं पोइ मुहबतुनि जा सिलसिला ईअं ई हलंदा आहिनि छा भला वधीक छा था ॿुधायो वाह वाह ज़बरदस्त इज़त जेको ॾींदो त उहो हलण इज़त ज़िलत जो मालिक मुंहिंजो मौला आहे जेके चाहे इज़त ॾिए जेके चाहे ज़लील करे आहे अल्लाह जे हथ में इज़त मूंखे रब ॾिनी आहे ऐं अली इज़त मूंखे रब ॾिनी आहे ऐं अली ओ सड़ मुनाफिक साड़ में तू सड़ भली इज़त मूंखे रब ॾिनी आहे इज़त मूंखे रब ॾिनी आहे सड़ मुनाफिक साड़ में तू सड़ भली इज़त मूंखे रब ॾिनी आहे अली इज़त मूंखे रब ॾिनी आहे अली सड़ मुनाफिक साड़ में तू सड़ भली इज़त मूंखे रब ॾिनी आहे बद दुआउनि सां फ़र्क़ु नथो पवे बद दुआउनि सां फ़र्क़ु नथो पवे
वी देवे तर पाण के तू प्यारा रुली वी देवे तर पाण तू प्यारा रुली सण मुनाफिक साड़ में तू फिर भली इज्जत मुके रब दिनी आई अली इज्जत मुके रब दिनी आई अली सण मुनाफिक साड़ में तू सड़ भली इज्जत मुके रब दिनी नफरत तो रखी जेका आहे दिल में नफरत तो रखी जेका आहे दिल में नफरत तो रखी जेका आहे दिल में नफरत तो रखी जेका आहे जवानी तुझी इनमें ई वींदी जली जवानी तुझी इनमें ई वींदी जली सड़ मुनाफिक साड़ में तू सड़ भली इज्जत मुके रब दिनी आई अली इज्जत मुके रब दिनी आई अली सड़ मुनाफिक साड़ में तू सड़ भली इज्जत मुके रब दिनी राशिद जो मौला ते यकीन आ सियाल राशिद जो मौला ते यकीन आ सियाल राशिद जो मौला ते यकीन आ सियाल राशिद जो मौला ते यकीन आ जाते काते मुखे मोहब्बत मिली जाते काते मुखे मोहब्बत मिली सर मुनाफिक साड़ में तू सर भली इज्जत मुके रब दिनी आई इज्जत मुके रब दिनी आई सर मुनाफिक साड़ में तू सर भली इज्जत मुके रब दिनी आई अली इज्जत मुके रब दिनी आई अली सर मुनाफिक साड़ में तू सड़ भली इज्जत मुके रब दिनिया वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही सुठा कलाम तव्हांजे एल्बम जा वधीक ॿुधंदासीं वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढो ब्रेक आहे तव्हां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान जो मंच हमेशह मां चवंदी आहियां तव्हांजो पंहिंजो मंच ॾाढा सुठा सिंगर्स मौजूदु आहिनि ऐं जॾहिं सिंगर्स मौजूदु हूंदा आहिनि त असीं चाहींदा आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे टाइम कंज़्यूम थींदो आहे न ॻाइण में त कोशिशि कंदा आहियूं त घणो खां घणो टाइम असां पंहिंजे आयल मुआज़िज़ महिमाननि खे ॾियूं फ़क़ीर एजाज़ अली साहब मौजूदु आहिनि मुर्क महबूब उन्हनि सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि जी पूरी टीम असां सां गॾु मौजूदु आहे ऐं ख़ूबसूरत गीत अवां ताईं पहुचनि पिया हिन मेहरान जी स्क्रीन जे थ्रू सुबुह मेहरान प्रोग्राम सो जी हा तव्हांखे अदा ॿीहर असां रिक्वेस्ट कंदासीं छा ॿुधाईंदव बिस्मिल्लाह सादिक सोडर जेको मुंहिंजे एल्बम जी सिलेक्शन बि कंदो आहे तमामु हिकिड़ो सिंध जो नाले वारो ऐं बहितरीनु अदब सां तालुक़ु रखंदड़ शहर आहे उनजो उर्दू में कलाम आई ऐं जेके ॾिसनि पिया असांजा प्रिय प्यारो भाउ मुंहिंजो थारू शाह खां रेस रोशन खान चांडियो ऐं उनजो दोस्त असांजो भाउ अदा निसार सियाल ऐं रेस बाबर खान चांडियो रेस नादर खान चांडियो ऐं रेस रुस्तम खान चांडियो गुजर गया वो यार जमाना दिल था मेरा तेरा दीवाना अब वो दौर नहीं प्यार की
कसमें तोड़ने वाले जाओ और कहीं, प्यार के नाते तोड़ने वाले जाओ और कहीं। गुजर गया वो यार जमाना, दिल था मेरा तेरा दीवाना, अब वो दौर नहीं। प्यार की कसमें तोड़ने वाले जाओ और कहीं, प्यार के नाते तोड़ने वाले जाओ और कहीं। गुजर गया ओ यार जमाना, दिल था मेरा तेरा दीवाना, अब वो दौर नहीं। प्यार की कसमें तोड़ने वाले जाओ और कहीं, प्यार की कसमें तोड़ने वाले जाओ और कहीं। हम बात न तुझसे करते थे, हम बात न तुझसे करते थे हम। ओ तेरी अदाओं पे मरते थे हम, बात न तुझसे करते थे हम, बात न तुझसे करते थे हम। यादें तेरा शोर मचाना, दिल था मेरा तेरा दीवाना, अब वो दौर नहीं। प्यार की कसमें तोड़ने वाले जाओ और कहीं, प्यार के नाते तोड़ने वाले जाओ और कहीं। हासिल टूट गया है ये मेरा दिल, होगा न तुझको कुछ भी हासिल, होगा न तुझको कुछ भी हासिल। अब फूलों को पाना, दिल था मेरा तेरा दीवाना, अब वो दौर नहीं। प्यार की कसमें तोड़ने वाले जाओ और कहीं, तोड़ने वाले जाओ और कहीं। सादिक सो डर जितना जला है, तुम भी जलो इस आग में, क्या है तुम भी जलो इस आग में, क्या है। ओ सादिक सो डर जितना जला है, तुम भी जलो इस आग में, क्या है तुम भी जलो इस आग में, क्या है। भूल के मेरे पास न आना, दिल था मेरा तेरा दीवाना, अब वो दौर नहीं। प्यार की कसमें तोड़ने वाले जाओ और कहीं, प्यार के नाते तोड़ने वाले जाओ और कहीं। गुजर गया वो यार जमाना, दिल था मेरा तेरा दीवाना, अब वो दौर नहीं। प्यार की कसमें तोड़ने वाले जाओ और कहीं, प्यार के नाते तोड़ने वाले जाओ और कहीं। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो नाज़रीन प्रोग्राम अवन ताईं पहुतो ऐं बिल्कुलु बि असां वटि टाइम कोन्हे को, सो यस थैंक यू सो मच तव्हां आया वॾा ऐं तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं। फ़क़ीर एजाज़ अली हास्केली साहिबु मुर्त महबूब साहिब सां गॾु मौजूदु रहिया तव्हांजे वक़्तु ॾियण जा, सिर्फ़ु मां न पर मुंहिंजी इंटायर टीम थोराइती आहे। जनाब हिन तरफ़ असां सां ढोलक ते फ़क़ीर सुभान मौजूदु रहियो, तव्हांजी महिरबानी अदा। ऐं पंहिंजो ॾाढो सुठो वॼाईंदो आहे सखावत फ़क़ीर, तव्हांखे बि असां जेको आहे सो डेफिनेटली हमेशह ई कॉल कंदा आहियूं दिलि सां पूरी टीम खे। थैंक यू सो मच, तव्हां आयो, तव्हां वक़्तु ॾिनो। ऐं जी डफली ते असां सां गॾु सजाद मौजूदु रहियो, थैंक यू।
तव्हां सभिनी जे वक़्तु ॾियण जा थोराइता आहियूं। नाज़रीन, इंशाअल्लाह सुभाणे तव्हां सां गॾु आहियूं ऐं हिकु न्यू प्रोग्राम नवां चेहरा खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां कंदासीं। हींअर मूंखे इजाज़त ॾींदो ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल सभिनीनि मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि अल्लाह निगहबान, ऐं वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम अवां ताईं पहुचाईंदासीं। तुझा अंदाज़ भला, नाज़ भला, अथे कोयल जड़ा आवाज़ भला, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह। तुझा अंदाज़ भला, नाज़ भला, अथे कोयल जड़ा आवाज़ भला, अखड़न जा पिर तजला, जड़े ते बल्ब पे बरा, किसी थी व्यासी चरा, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह। तुझा नखरा तुझा माणा, ॾिसी थी व्यासी चरा, असी थी व्यासी चरा, सवा पीला इहे गुलड़ा भॻदे कीअं थई भरिया, ॾिसी थी व्यासी चरा, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह। मोर दिया तुझे मोर कड़ता मिठा गोर दिया, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह। ए तुझो हलण टिलण मोर दिया, तुझे मोर कड़ता मिठा गोर दिया, तुझा जुल्फ ये कारा कुलन ते नाग पे किरिया, ॾिसी थी व्यासी चरा, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह। हम पेरों भेरो तोखे ॾिठो, तुझी अदा ते पीरल पाण कुठो, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह। ओ जॾहिं मूं पेरों भेरो तोखे ॾिठो, तुझी अदा ते पीरल पाण कुठो, चवे सोलंगी वई दिल लगी, तुझे दर ते आयूं किरिया, ॾिसी थी व्यासी चरा, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह। ए तुझा नखरा तुझा माणा, ॾिसी थी व्यासी चरा, असी थी व्यासी चरा, सवा पीला इहे गुलड़ा भॻते कीअं थई भरिया, ॾिसी थी व्यासी चरा, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह, हुस्न माशा अल्लाह, बेज़ूरत सुभान अल्लाह।